नहमदु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राहे इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज नई मालूमात खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। ज़रूर अव्हांखे पसंद ईंदी। उन खां अॻु में अव्हां सां गुज़ारिश आहे, जेकॾहिं अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो, ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। प्यारा दोस्तों, अक्सर असां ॿुधंदा आहियूं, अक्सर माण्हू चवंदा आहिनि त मुड़ुस पंहिंजी घरवारी खे जे जनाज़े खे कुल्हो नथो ॾेई सघे या क़बर में नथो लाहे सघे। अहिड़ी ॻाल्हियूं ॿुधण में ईंदियूं आहिनि त छा इन जो हल कहिड़ो आहे? छा मर्द पंहिंजी घरवारी जे जनाज़े खे कुल्हो ॾेई सघे थो या न? त दोस्तों, मुड़ुस पंहिंजी घरवारी जे जनाज़े खे कुल्हो बि ॾेई सघे थो ऐं क़बर में बि लाहे सघे थो ऐं मुंहुं बि ॾिसी सघे थो। इन शइ जी का बि मना न आहे। मर्द पंहिंजी घरवारी जे जनाज़े खे कुल्हो बि ॾेई सघे थो ऐं क़बर में बि लाहे सघे थो ऐं उनजो मुंहुं बि ॾिसी सघे थो। सिर्फ़ु एतिरो आहे जो उनखे गुस्ल नथो ॾेई सघे ऐं बग़ैर पर्दे जे उनखे हथु लाहे नथो सघे उनजे जनाज़े खे। बाक़ी औरत पंहिंजे मुड़ुस खे गुस्ल ॾेई सघे थी। प्यारा दोस्तों, ही असांजी अॼु जी मालूमात जेका अव्हांजी ख़िदमत में पेश कईसीं। वरी नई मालूमात खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।